वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी महांगाई जो ज़िम्मेवार पीटीआई हुकूमत के करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त महांगाई तहरीक इंसाफ़ हुकूमत जे 4 सालनि जी पॉलिसियुनि जो नतीजो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद अली कोराई मूजिबि कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाज़िया मरी चयो त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े ते खेनि बि तकलीफ़ आहे। अॻूणी हुकूमत जे ग़लत फ़ैसिलनि सबबि इतिहाद मसइलनि में घेरियल आहे। 4 सालनि दौरान पीटीआई हुकूमत तबाही वारा फ़ैसिला कया। संदसि चवणु हो त केर बि कर्ज़ खणी हलणु न चाहींदो आहे, पर हुकूमत जी मजबूरी आहे। ग़रीबनि खे महांगाईअ खां बचाइण लाइ IMF सां गॾिजी हिकमत अमली जोड़ी वेंदी। हिन चयो त इमरान ख़ान मां चङाईअ जी का बि उमेद नाहे। आसिफ अली ज़रदारीअ ते इल्ज़ाम मज़म्मत जोॻा आहिनि। इमरान ख़ान दहशतगर्दनि जो मददगार रहियो आहे। शाज़िया मरी चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबरनि खे धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। इख़्तिलाफ़नि ते तनक़ीद करे सघिजे थी, धमकियूं न ॾियणु घुरिजनि। शाज़िया मरी चयो त कराचीअ जो मेयर ज़रूर ईंदो। मेयर जी चूंडनि में थोरो वक़्तु लॻंदो। तकड़ि करण जी कहिड़ी ज़रूरत आहे।